इंसान जी सोच कहिड़े पासे वञी सघे, हुन छा कंदा आहियो ऐं असां छा सघूं। घरवारीअ ॿिए हिकिड़े दफ़े पंहिंजे मुड़ुस खे चयो त हिकु ॻाल्हि चवां, नाराज़ न थींदे। सोचो ॿुधायो, चए थो त जॾहिं बि तो वटि पैसो ख़ुशहाली ईंदी आहे, 5 रुपया ईंदा आहिनि, त पोइ तुंहिंजा ॿाहिरि सभु तोॾे भॻा वेंदा, तुंहिंजूं दावतूं बि कंदा आहिनि, तोसां मेल मिलाप बि कंदा आहिनि, तुंहिंजे ॿारनि खे बि खणंदा आहिनि, उनजो ख़्यालु कंदा आहिनि, उनखे ख़र्ची ॾींदा आहिनि। पर जीअं ई तुंहिंजा हालात ख़राबु थींदा आहिनि त इहे ई ॿाहिरि तुंहिंजे वेझो बि न आहिनि ईंदा, कंहिं ईद बारात ते बि तोसां मिलण न आहिनि ईंदा, कॾहिं तुंहिंजो अहवालु पुछण बि न आहिनि ईंदा। त तुंहिंजा ॿाहिरि मूंखे लॻे थो त सभ खां वधीक मतिलबी आहे। मूंसां हुनखे चयो त इहा तुंहिंजी सोच आहे त मुंहिंजा ॿाहिरि वफ़ाद परस्त आहिनि, और मुंहिंजी सोच